अस्सलामुअलैकुम दोस्तों, अच्छा हाल आहे। उमेद आहे त सभु ख़ुशि हूंदो। अॼु वरी हिकु कहाणी खणी तव्हांजे क़िस्मत में हाज़िर थिया आहियूं। असां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल अली शेर सिंधी। जेको बि दोस्त असांजे चैनल ते नया आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो ऐं वीडियो पसंदि अचे त उनखे शेयर कजो। अॼु जी कहाणी इहा त केरु कंहिंजो नसीबु जेको आहे खाई नथो सघे, केरु बि कंहिंजो नसीबु नथो खाई सघे। हिकिड़ो हमराह हो, कंजूस हो, लेकिन हिन जो किसो तव्हांखे ॿुधाईंदो। कंजूस हो, के पंहिंजो शइ ॾींदो कोन हो। भुॻड़ा जाम खाईंदो हो, खीसो भरियो पियो हूंदो हो, जिते वेंदो भुॻड़ा खाईंदो हो। लेकिन केरु माण्हू हुन में घुरंदो हो उनखे बि कोन ॾींदो हो, उनखे बि भुॻड़ा हिकिड़ो बि कोन ॾींदो हो जेको माण्हू हुन खां घुरंदो हो। एतिरो हो कंजूस हो। हिकिड़े ॾींहुं छा थियो, तीअं पंहिंजे घर वञी रहियो हो, भुॻड़ा वठी त खाईंदो वञे पियो। रस्ते सां त हिकिड़ो भुॻड़े जो दाणो जेको हेठि किरी पियो त उते कुकड़ जेके आहे चुगनि पिया। त कुकड़ जीअं किरियो त कुकड़ सोचियो त मां खणी न वञ, लेकिन कुकड़ खां हिन अॻियां खणी वरितो, लेकिन कुकड़ खे ॾिनई कोन। हिन जीअं खाधो त हिते निड़ी में वञी हुनखे फाथो त हुन छा कयो जो हुनजो न हेठि साह अचे पियो, न मथे वञे पियो। परेशान थी वियो त हे छा थी वियो। वियो डॉक्टरनि ॾे, हेॾे होॾे वॾनि डॉक्टरनि ॾे वियो। डॉक्टरनि चयो तुंहिंजो ऑपरेशन थींदो, लेकिन तूं असांखे लिखी ॾिने तुंहिंजो ऑपरेशन कंदासीं। ऐं परेशान थी वियो, ठीकु आहे मसइलो कोन्हे, लेकिन मूंखे बचाईंदो सही। हुननि चयो को गारंटी कोन्हे, बचई या मरई असांजी गारंटी कोन्हे, असांखे लिखी ॾिने। चई ठीकु आहे मरई तूं वञा थो, मां घर वञा थो, घर वारनि खे मोकिलाए अचां थो, पोइ मुंहिंजो इलाजु तव्हां कयो, मुश्किल कोन्हे। जे मरी वियुसि त जेको हयाती हूंदो त बचींदुसि, जे मरी वियुसि त बसि। ऐं जीअं घर निकितो त उन जाइ ते वरी साॻे जाइ ते घटी में पहुतो त उते कुकड़ चुगनि पिया त हिनखे अहिड़ो हिकिड़ो छीक अची वियो। छीक सां जो जेको आहे उहो दाणो गले मां ॿाहिरि निकिरी वियो त कुकड़ खणी खाधो। त पोइ उहो हमराह परेशान थियो त हा त मां कंहिंजो नसीबु केरु कंहिंजो खाई नथो सघे। दोस्तो इन जो मतिलबु इहो आहे त केरु बि कंहिंजो नसीबु नथो खाई सघे। छो हुन हमराह जेके 3-4 महीना गुज़री विया हिते फाथो पियो गले में, लेकिन कुकड़ जो नसीबु हुनजे पेट में कोन्हे। अॼु जो कहाणी जो मक़सदु इहो हुयो। इंशाल्लाह तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जंहिं भाउ खे पसंदि आयो त असांजे चैनल खे लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं असांजी वीडियो खे शेयर कजो। ओके।